हेलो व्यूअर्स, मां आहियां कूंज ऐं तव्हां हिन वक़्तु असांजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। अॼु असां पंहिंजे वीडियो में तव्हांखे केटीएन जे स्क्रीन ते पहिरियों भेरो कमु कंदड़ अदाकारा रिमशा सुमरो जे बारे में ॿुधाईंदासीं। केटीएन जे ड्रामा सीरियल तो बिन जीवन में सीनियर ऐं जूनियर फनकारनि जे शानदार परफॉर्मेंस ॾिसंदड़नि जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। उन्हनि फनकारनि में केटीएन जे स्क्रीन ते पहिरियों भेरो कमु कंदड़ अदाकारा रिमशा सुमरो बि शामिल आहे। ख़ूबसूरत अदाकारा रिमशा सुमरो ॾिसंदड़नि जी तवजो जो मर्कज़ बणिजी वई। संदसि चवणु आहे त केटीएन ते पहिरियों भेरो ड्रामा सीरियल तो बिन जीवन में कमु करण ते सोच खां बि वधीक शहरत मिली आहे। जेतोणीकि मूं केटीएन खां पहिरीं ॿियनि टीवी चैनल्स जे ड्रामनि में बि कमु कयो आहे, पर केटीएन मूंखे ॾेह ऐं परॾेह में सुञाणप ॾियारे छॾी आहे। व्यूअर्स, उमेद आहे त तव्हांखे असांजो अॼु जो वीडियो पसंदि आयो हूंदो। असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वरी मिलंदासीं हिकु नए ऐं दिलचस्प वीडियो सां गॾु।